सरकारी जाइन तां वडेरनि जा नाला हटाइण बाबति सिंध हाई कोर्ट सखर जो फ़ैसिलो असेंबली जे इख़्तियारनि में मुदाख़लत करार ॾिनो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह हाई कोर्ट जे फ़ैसिले खे चैलेंज करण जो ऐलान कंदे चयो आहे त सिंध असेंबली में कानून साज़ी ज़रिए गिम्स जो नालो रखियो वियो हो। सिंध असेंबली में ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त हाणे अदालत हुकुम ॾिनो आहे त गिम्स जो नालो तब्दील कयो वञे। अदालती फ़ैसिले खे नथा मञूं। हुन जो चवणु हो त इहो फ़ैसिलो लेजिस्लेचर जे पावर्स में मुदाख़लत बराबरि आहे। हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में अपील दाख़िल कंदासीं। यादि रहे त सिंध हाई कोर्ट सखर बेंच पारां पॉलिसी ख़िलाफ़ सरदारनि, ख़ाननि, सियासतदाननि ऐं वॾेरनि जा सरकारी इदारनि ऐं जॻहुनि ते नाला रखण ते कावड़ जो इज़हार कयो वियो हो। अदालत पारां मकानी इदारे जे स्पेशल सेक्रेटरी ऐं ॿियनि ऑफिसरनि खे छंड पटी वई हुई। ॿुधणी दौरान जस्टिस सलाहुद्दीन पंवहर रिमार्क्स में चयो हो त सरकारी इदारनि तां ख़ाननि, नवाबनि ऐं सरदारनि जा नाला हटाइण जे हुकुम ते अमल न थियो त वास्तेदार अमलदारनि ख़िलाफ़ तौहीन अदालत वारी कार्रवाई थींदी।